रुस्तम शहर में ताज महमूद अमरोठी चौक भरिसां क़ाइम मेडिकल स्टोर ते मोटरसाइकिल सवार 6 हथियारबंदनि मंझंदि वक़्त जो हमलो करे सरेआम फायरिंग करण बाद मेडिकल स्टोर मालिक नौजवान सदाम पुट गुलज़ार अली मेहर के गोलियूं हणी क़तल करण बाद फरार थी विया। वाक़े बाद शहरियुनि जे बार बार इतला बावजूद रुस्तम पुलिस बर वक़्त वाक़े वारे हंधि न पहुची करे हथियारबंदनि फायरिंग कंदा फरार थी विया। इन ॾिस में शहरियुनि जो चवणु हो त मोटरसाइकिलुनि ते सवार 6 हथियारबंदनि ॾींहुं ॾिठे जो शहर जे गुथियल आबादी वारे मेन चौक ते पहुची ॿिनि ॼणनि फायरिंग करे ख़ौफ़ फैलायो ऐं 4 ॼणनि मेडिकल स्टोर में दाख़िल थी कार्रवाई करण खां पोइ सरेआम शहर में फायरिंग ऐं नारा हणंदा फरार थी विया। ॿिए तरफ़ मक़तूल जो मढ़ पोस्टमार्टम लाइ वाक़े वारे हंधां खणाए लखी ग़ुलाम शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां नौजवान जो लाश खे ज़रूरी कार्रवाई बाद वाटसन वापसि रुस्तम खणाए आया त शहर में ॾुख जी लहर छाइंजी वई। मक़तूल जे घर में कोहराम अची वियो। होॾां मक़तूल नौजवान जे मग़रिब खां पोइ जनाज़ा नमाज़ अदा कई ऐं बाद मढ़ एहसान अली शाह क़दीमी क़ब्रिस्तान में मिठे माउ हवाले कयो वियो। वाक़े खां पोइ समूरो शहर बंदि रहियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।